अम्मी प्लीज अम्मी जान अच्छा थी प्लीज अम्मी अचो ना आलिया अच्छा थी जान हिकिड़ो मिंट बि तरसी कोन थी सघी तूं शुरू त करी हा आउं न चाहां त तूं बि न खाई छो कपिड़ा इस्त्री कोन कया अथई छा कया थियम घुंजो कोन था वञनिसि अॻियां कपिड़ा बि टेलर खां कोन खणी आई न तव्हां हलियो ई कोन बाबा तूं एॾी डिपेंडेंट छो आहीं मीरू खे साण करे वञी खणी अचो हा मीरू ओ मीरू जी बीबी बाबा घर जो कमु छॾाए आलिया सां वञी टेलर खां कपिड़ा खणी अचो जी बीबी आलिया मूं तुंहिंजी एडमिशन लाइ मिसिस अहसान सां ॻाल्हाए छॾियो आहे पोइ चयईं पहिरीं ऐं रिज़ल्ट आउट थिएसि पोइ ॿुधाइजो अम्मी आउं सब्जेक्ट्स कहिड़ा खणां जंहिंमें तुंहिंजो इंट्रस्ट हुजे तव्हां ॿुधायो न आउं पंहिंजी मर्ज़ी तो ते कीअं मढ़ियां तव्हां ॿुधायो न जंहिंजो स्कोप हुजे जान स्कोप सिर्फ़ सब्जेक्ट जो न हूंदो आहे माण्हूअ जो पंहिंजो टैलेंट बि काउंट थींदो आहे हूअं तुंहिंजे लाइ साइकोलॉजी इकनॉमिक्स वग़ैरह बहितर रहंदा ओहो हो हाणे मूंखे हलणु खपे अम्मी प्लीज जल्दी अचो कल्ह बि तव्हां देरि सां आया हुयो आउं वेठे वेठे बोर थी थियां नौरीन ॾाली वञी आया खेसि घुराई आहे उहा बि हैदराबाद वई आहे ओके ओके हिकु ॾेढ ताईं मोटी ईंदसि ठीकु आहे ख़ुदा हाफ़िज़ तव्हांजी माठ मूंखे परेशान करे छॾियो आहे ॿुधायो न छा फ़ैसिलो कयो अहिड़ा फ़ैसिला जल्दीअ में न कबा आहिनि आख़िर परेशानी कहिड़ी आहे मूंखे बि त कुझु ख़बर पवे न मूं हेतिरो वक़्तु तन्हा गुज़ारियो तन्हा गुज़ारे हींअर ओचितो ई ओचितो इहो ओचितो त न आहे ज़हीर जवान थी आहे मुंहिंजी आराम सां गुज़रे पई आराम सां त पोइ बि गुज़रंदी का एॾी वॾी तब्दीली त कोन थी अचे तव्हांजी लाइफ में असां सिर्फ़ु तन्हाईअ खे शेयर कंदासीं उहा ख़ला पुर कंदासीं जेका तव्हांजे हस्बैंड ऐं मुंहिंजे वाइफ जे मरण खां पोइ पैदा थी आहे ॿियो कुझु बि न बदिलबो तव्हां दिलि सां चओ छा इहा तब्दीली पसंदि न आहे तव्हांखे हक़ीक़त पसंदि थी सोचो तव्हां घबरायो छो था दिलि छो था हणो हो आलिया आलिया मूंसां तमामु घणो इंटीमेट आहे हूअं बि अॼु या सुभाणे हुनखे पंहिंजे घर वञिणो आहे पोइ त तव्हां वधीक उबाणका थींदो यस सर तव्हांजो पीरियड आहे ओह एक्सक्यूज़ मी छो तोखे निंड न पई अचे छा तव्हां बि त जाॻो पिया
तुंहिंजी अञा यादि राति जो थी मूंसां सुम्हण वारी आदत न वई। हाणे त ख़ैर सां अची कॉलेज ताईं पहुती आहीं। आउं कॾहिं सोचींदी आहियां पराए घर वेंदीअ त पोइ छा थींदो? ऐं कोन वेंदसि। छो? नो नो नेवर। तॾहिं सॼी उमिरि में वटि रहंदीअ? यस यस, ऐं अव्हांखे छॾे कोन वेंदसि। आलिया, ज़हीर साहब तोखे कीअं लॻंदो आहे? अंकल ज़हीर वेरी नाइस। हू त मूंखे ॾाढो भाईंदो आहे। मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे। छो पिया पुछो? ईअं ईअं त न, ज़रूरु का ॻाल्हि आहे। तव्हां मूंखां लिकायो पिया। आलिया, आउं तोखे कुझु ॿुधाइण पई चाहियां। छा? प्लीज़ अम्मी। ज़हीर मूंखे प्रपोज कयो आहे। हू मूंसां शादी करणु थो चाहे। सोचां थी कॾहिं कॾहिं इंसान खे न चाहींदे बि अहिड़ा अटल फ़ैसिला करणा था पवनि। वक़्तु केॾो न सघारो आहे। असांजी सोच ऐं ख़्वाहिशुनि ते हमेशह हावी थो रहे। इंसान खे को बि क़तई फ़ैसिलो करणो थो पवे, न चाहींदे बि। पोइ तव्हां छा फ़ैसिलो कयो आहे? ये तो अमित साहब जवाब कंहिं ॾींहुं अमित साहब पाण खे बि न विसारे अचे। वाकई अफ़ाल अहिड़ा अथसि जेकॾहिं आउं न ॿुधायांसि त ॾाढे मज़े सां हथु लोॾींदो अची घर निकिरे हा। ऐं बूट दुकानदार वटि। दुकानदार वटि वरी कंहिं न कंहिं कस्टमर खे हथ अची वञे न। ठहियो, कंहिंजो त भलो थिए हा। हूअं बि अमित साहब वटि पैसा घणा आहिनि, एतिरा केॾां कंदो। ज़ाल डॉक्टर, पाण प्रोफेसर, ॿार बच्चो अथनि कोन। तूं वेही कीमो कुट, न त पोइ वेठो बहाना कंदी। ठीक है। छा थो करे सघे? कमाल माण्हू आहे अमित साहब। छो अम्मा, छोकिरो केॾां वियो? पाण छॾियो मांसि त वञी टिकियूं ठाहे। सदाईं मानी देरि सां थो करे। चईसि त चवंदो तव्हां देरि कराई। तव्हांजो रिज़ल्ट कॾहिं थो निकिरे? ख़बर न आहे। हाणे कहिड़े कॉलेज में एडमिशन वठिबी? ॾिसूं। अॻिते हली तव्हांखे CSS कराइबी। यस, शी कैन डू। मुंहिंजी धीउ तमामु कॉम्पिटेंट आहे। आई नो। मुंहिंजे ख़्याल में हाणे हलणु घुरिजे। हा बिल्कुलु। हलो। जान, आउं थोरी देरि सां ईंदसि। टीचर जी गैदरिंग आहे। तूं ईअं कजांइ, मानी खाई छॾिजांइ। ओके। Assalamualaikum. How are you, baby? Fine.
दिस इज फॉर यू। छा आहे हिन में? तव्हां पाण खोले ॾिसोसि। जान, रात तूं सवेल सुम्ही पई आहीं? मूंखे बि थोरी देरि थी वई। हूअं त तूं काफ़ी देरि ताईं जाॻंदी आहीं। खा न। खाऊं पई। जान, तुंहिंजी तबियत त ठीकु आहे? हा, थोरो मथे में सूर आहे। ओहो, डॉक्टर खे ॾेखारियो? न मी, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। हिकु त मां तूं केॾा निकिरी कोन थी न। छोकिरियूं हिकु ॿिए ॾांहुं अचनि वञनि, तूं सॼो ॾींहुं घर में वेठी आहीं। अॼु तुंहिंजी तबियत बि ठीकु न आहे। मीरू खे मोकिल त नौरीन खे वठी अचे, तेसि ताईं आउं बि मोटी ईंदसि। हेलो, हाँ ज़हीर, अस्सलाम वालेकुम। जी न भाई, ईअं कीअं थींदो? अॼु त मूंखे टेस्ट बि वठणी आहे। हाँ, न एॾो थक त कोन थियो हो। तव्हांखे थियो हूंदो, तव्हां त देरि ताईं वेठा हूंदव न। आउं त 11 साढे 11 मोटी आयसि। न बसि निकिरां पई। तव्हां केॾां पिया वञो? एयरपोर्ट? महाराज कैंपस न ईंदव? छा सिधा हिते ईंदव? ठीकु आहे, तेसि ताईं आउं बि मोटी ईंदसि। चङो, ख़ुदा हाफ़िज़। जान, होॾे ड्रेसिंग टेबल जे खाने में टेबलेट्स पियूं हूंदियूं, हिकिड़ी खाई छॾिजांइ। ऐं हा, मीरू खे मोकिली नौरीन खे ज़रूरु घुराए वठि। 1 बजे ताईं आउं बि मोटी ईंदसि। ठीकु? चङो, ख़ुदा हाफ़िज़। हेलो बेबी। अस्सलाम वालेकुम। किथे आहे? तव्हांजी मम्मी किथे आहे? अञा आई कान्हे। हिन वक़्त ताईं त अचणु घुरिबो हुअसि। तव्हां काॾे था वञो? किचन में। छो, छोकिरो कोन्हे छा? मोकल थी वियो आहे। ओ, ज़हीर मूंखे प्रपोज कयो आहे। हू मूंसां शादी करणु थो चाहे। अम्मी, अम्मी, छा थियो आलिया? अम्मी, आलिया छा थियो? कोचे छा थियो तव्हां? अञा अम्मी तव्हां जहिड़े माण्हू सां शादी थी करे। आलिया छा थियो तव्हांखे? अम्मी, ख़बरदार अॻिते न वधो। अम्मी मूंखे ॿुधायो। ज़हीर, ये छा आहे? आउं त सोचे बि नथी सघियसि त तूं एतिरो। प्लीज फौजिया, ये तू छा थी चवीं? बस
प्लीज फोजिया Hello, Alia. How are you? खैर ताए सुबह सुबह माण्हू मोकिलियो अथई ॻाल्हि छा आहे? मूंखे कुझु सम्झ में नथो अचे त छा कयां। मूं सोचियो बि न हो त को मीअं खेॾो सदमो रसंदो। तो आंटी खे तूं ॿुधाई आहे न? मूंखे हिमत नथी थिए। प्लीज़ तूं कुझु कर। मूं वॾो ॾोह कयो आहे अमीअ जो, अंकल ज़हीर जो। तूं ॾाढी बेवकूफ़ी थी वञे। मूंखां कुझु सुझो ई न पई। मूंखे अंकल ज़हीर खां नफ़रत थी वई हुई। आई लव मम्मा, आई लव हर। मूं नथे चाहियो त हू मूंखां ईअं अलॻि थी वञे। पोइ हिन जो इहो तरीक़ो त न हुयो न? प्लीज़ नूरिन तूं कुझु न चओ। सॼो ॾोह मुंहिंजो आहे। तूं प्लीज़ तूं कुझु कर। मूंखां मीअ जी हालत ॾिठी नथी थिए। तूं फिक्र न कर आलिया, मां आंटी सां ॻाल्हाईंदसि।